फ्रेंड्स, मैं मुस्कान आहूजा और आपका स्वागत है मेरे चैनल हुनर मुस्कान का पे। जय झूलेलाल दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि बहिराणे साहिब जो अखो। बहिराणो साहिब कीअं ठाहिजे, उन जी पूॼा कीअं कजे, उन जो मां वीडियो पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। उन जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। जीअं हवन पवित्र आहे, उन वांगुरु असांजो बहिराणो साहिब बि पवित्र आहे। उन में कुझु मंत्रनि सां अखो पाइबो आहे, त उहो अखो कीअं पाइजे उहो मंत्र अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि। और गॾोगॾु मां कुझु ॿारनि खे बि इहो सेखारियो आहे, त उहो बि ज़रूरु ॾिसजो। गॾु उन जा लिरिक्स बि आहिनि और अखो कीअं ठाहिजे उन जी बि लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं अखे जो मंत्र, और मूंसां गॾु ही नंढड़ा नंढड़ा ॿार बि चवंदा अखे जो मंत्र। असां बहिराणो साहिब कंदा आहियूं त उन में जोत जे मथां असां अखो पाईंदा आहियूं, दरियाशाह ते अखो पाईंदा आहियूं, त उन जो मंत्र चवंदा आहियूं। त अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं अखे जो मंत्र। अचो शुरू था कयूं पिया। अखे जो मंत्र चवण महिल हथ में चांवर, हैड, लौंग, फोटो, खंड ऐं थोरा गुल मिक्स करे खणबा आहिनि और अखो जो मंत्र चइबो आहे। त उहो असां शुरू कंदासीं हाणे। अखो पाया अमर रिजाया, अखो पाया अमर रिजाया, जो फल मांगा सो फल पाया, जो फल मांगा सो फल पाया। अखो अखो जय भंडार अखो, अखो अखो जय भंडार अखो, अखे अखे वेंती अखिकाई, अखे अखे वेंती अखिकाई, जय जय जन हेकड़ा, जय 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 हेकड़ा, तिंजो सानी अमरलाल, तेजो साई अमरलाल, मुंह मस्कीन जा, मुंह मस्कीन जा, ही बटे कणा, ही बटे कणा, अखा फुला कबूल कयो, अखा फला कबूल कयो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ईअं चई करे अखो जेको आहे बहिराणे साहिब ते या दरिया में विझबो आहे और चवंदासीं आयो लाल सभई चओ झूलेलाल। ईअं अखे जो मंत्र चवंदा आहियूं। अखे में असां चांवर, गुल, हैड, लौंग, फोटो ऐं खंडु खणंदा आहियूं ऐं इहो असां अखो जेको आहे बहिराणे साहिब ते विझंदा आहियूं या दरिया में विझंदा आहियूं और अहिड़े नमूने असां लाल साईं जी स्तुति करे मंत्र चवंदा आहियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। बहिराणे साहिब में जेका जोत ॿारींदा आहियूं त जोत जो हिकु मंत्र चइबो आहे। त मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदसि जोत महिल कहिड़ो मंत्र असांखे चवणो आहे। अचो मूंसां गॾु इहे ॿार बि चवंदा। शुभम करोति कल्याणम, शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धन संपदा, आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धि विनाशाय, शत्रुबुद्धि विनाशाय, दीप ज्योति नमोस्तुते, दीप ज्योति नमोस्तुते, दीप ज्योति परब्रह्म, दीप ज्योति परब्रह्म, दीप ज्योति जनार्दन, दीप ज्योति जनार्दन, दीप हर तू में पाप, दीप हर तू में पाप, दीप ज्योति नमोस्तुते, दीप ज्योति नमोस्तुते। इहो मंत्र चई करे असां जोत ॿारींदा आहियूं बहिराणे साहिब जी। अखे साहिब जो मंत्र। ओम अखो पाया अमर रिजाया, जो फल मांगा सो फल पाया, अखो अखो जय भंडार अखो, अखे अखे वेंती अधिकाई, जेई चइजन हेकड़ा, तिंजो साणी अमरलाल, मुंह मस्कीन जा ही ॿटे कणा, अखा फुला कबूल पवन। इहो आहे अखे साहिब जो मंत्र। जय झूलेलाल। जोत जो मंत्र। शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धि विनाशाय, दीप ज्योति नमोस्तुते, दीप ज्योति परब्रह्म, दीपो ज्योति जनार्दन, दीपो हर तू में पाप, दीप ज्योति नमोस्तुते।
अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगर तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।